वाक़िआ करबला में हिकिड़ो वॾो नालो इब्न ज़ियाद उबैदुल्ला इब्न ज़ियाद जो बि आहे। हीउ शख़्स अहल बैत अतहार जे मुक़ाबले में आयो हो ऐं इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मुक़ाबले में 30,000 जे लश्कर सां यज़ीद जे हुकुम ते रवानो थियो ऐं इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु ते हिन पाणी बंदि करायो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तकलीफ़ूं ॾियणु लॻो। आख़िरकार इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जन शहादत पाती ऐं उन खां पोइ कुझु ई अरसे खां रिवायतुनि में अचे थो त 6 सालनि खां पोइ हीउ बदबख़्त बि पंहिंजे अंजाम ते पुॻो। मुख़्तार नाले शख़्स इब्राहिम बिन मालिक अश्तर खे हिन जे मुक़ाबले में लश्कर ॾेई करे मोकिलियो ऐं करबला जे मैदान ते ई हिन सां जंग थी। जंग तक़रीबन 15 ॾींहंनि ताईं हली ऐं इन जंग में मुख़्तलिफ़ लाहा चाढ़ा ईंदा रहिया। आख़िरकार उबैदुल्ला बिन ज़ियाद जे लश्कर खे शिकस्त मिली। उबैदुल्ला बिन ज़ियाद जे लश्कर खे जॾहिं शिकस्त मिली त हीउ उन वक़्तु नहर फ़ुरात जे किनारे वटि हुयो जिथे इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला जन शहीद कयो वियो हो। ऐं अल्लाह जी कुदरत ॾिसो त दुश्मन ख़ुदा जंहिं जॻह ते हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे शहीद कयो हो हीउ बि उन जॻह ते पंहिंजे अंजाम ते पुॻो। ऐं रिवायतुनि में अचे थो त इब्राहिम बिन मालिक हिन जी मुंडी मुख़्तार ॾे मोकिली। उन खां पोइ मुख़्तार हिन जी मुंडी उन ई जॻह ते लटकाई जंहिं जॻह ते हज़रत सैयदना इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जो सिर मुबारक हिन लटकायो हुयो। ऐं उन ई जॻह ते मुख़्तार ऐलान करायो, ॾिसो त ख़ुदा जे दुश्मननि जो छा अंजाम थियो। हीउ उहो ई शख़्स आहे जंहिं इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु खे नाहक शहीद कयो हो ऐं अहल बैत अतहार खे नाहक तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं। अल्लाह तबारक व तआला हिन जो गुरूर मिटीअ में मिलाए छॾियो ऐं हीउ अॼु ज़िल्लत ऐं रुसवाई सां क़त्ल कयो वियो। हिन खे उहा ज़िल्लत ऐं रुसवाई मिली जो ही निशान इबरत बणिजी वियो। ऐं उन खां पोइ कूफा वारनि हिन बदबख़्त जी क़त्ल जी ख़ुशीअ में जश्न मनाया। नाज़रीन, अव्हां ॾिठो त अल्लाह पाक जे औलिया जे दुश्मननि जो अंजाम कहिड़ो थींदो आहे। अल्लाह वारा अल्लाह जे लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान करे छॾींदा आहिनि ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि पंहिंजनि नेकबाननि खे त रिफ़तूं अता फ़रमाईंदो आहे ऐं दुश्मनाने औलिया ऐं दुश्मनाने ख़ुदा खे पंहिंजे अंजाम ताईं पुॼाए करे इबरत जो निशानो बणाईंदो आहे। अल्लाह ताला असांखे औलिया किराम अहल बैत अतहार सहाबा किराम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो सब्सक्राइब कयो।